नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। रिपोर्ट मूजिबि उमरकोट खां फुटी चूंड कंदड़ मज़दूर जेके लॻभॻि 40 खां 50 माण्हू आहिनि, गुज़िरियल 3 ॾींहनि खां बलोचिस्तान जे इलाइक़े ॻोठ सरदार रसूल बख्श देह माॻिया मीर हसन मोहम्मद हुसैन बिरोही लसबेलो जे तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर अॻियां फासी पिया आहिनि। जी नाज़रीन, उन्हनि जे वारसनि पारां उमरकोट प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में उन्हनि ॿुधायो त उमरकोट खां वेंदड़ फुटी चूंड कंदड़ मज़दूर जेके लॻभॻि 40 खां 50 माण्हू आहिनि, गुज़िरियल 3 ॾींहनि खां बलोचिस्तान जे इलाइक़े ॻोठ सरदार रसूल बख्श देह माॻिया मीर हसन मोहम्मद हुसैन बिरोही लसबेलो जे तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर अॻियां फासी पिया आहिनि। रिपोर्ट असद अली बुरगड़ी मुताबिक़ उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त असां वज़ीर आला बलोचिस्तान ऐं वज़ीर आला सिंध उमरकोट जे MPA सैयद सरदार शाह, MPA सैयद अमीर अली शाह, MPA नवाब तैमूर टालपुर, MNA नवाब यूसुफ टालपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कयूं था त असांजी मदद कई वञे। हिननि जो वधीक चवणो त असांजे माण्हुनि 3 ॾींहनि खां कुझु बि न खाधो आहे। उन्हनि जो खाधे पीते जो सामान बरसाति सबबि लुढ़ी वियो आहे।